अस्सलाम वालेकुम संगत के खुश हो अल्लाह तव्हां खुश कंदो। अॼु जुमो आहे, अल्लाह ख़ैर करे असां बि हींअर तयारु थियूं था कंहिं न कंहिं संगत ॾे वञूं था। सो मां जो चवण जो मक़सदु इहो आहे त मूंखे 8-9 साल थी विया आहिनि, माण्हू हिते तक़रीबन 20-20, 25-25, 30-30 साल थी विया अथनि, 40-40 साल हिते सऊदी में रहिया पिया आहिनि। सो 5 साल अॻ में 8 साल जुमो थींदो त हिक ॿिए ॾे संग साथ मिट माइट दोस्त हिक ॿिए ॾे फ़ोनूं कंदा त भाउ तूं असां ॾे अचिजा, असां तोॾे था अचूं जा, माना हेॾे अचो फलाणे दोस्त खे बि वठी अचो, फलाणे खे बि वठी अचो। अॼुकल्ह हाणे अहिड़ो सिस्टम थी वियो आहे जो ख़बर न आहे, माण्हू सभु को रोज़ी सां सुठी सां आहे, सभु को कमाए बि थो, अलाह हुननि खे गंज ॾे, पर हाणे ईमान माण्हुनि को छॾाए वियो आहे। सो इहो बि आहे जेके संगत जो मिसाल हिकिड़ो के कमु मसलन कंहिंजो कई, कंहिंजो न बि कई, कंहिं संगत जो हिकिड़ो कमु मिसाल न बि थींदो आहे त उहो संगती नाराज़ थी थो वञे, दोस्त दादा तूं असांजो कमु न कई, कहिड़े बि हिसाब सां असां जवाबु ॾिनी ही कई, ईअं न हूंदो आहे। दोस्त दोस्त हूंदो आहे, दोस्त जो को कमु हिकिड़ो न बि कंदो त को उन सां दोस्ती ख़तमु न थींदी आहे। माण्हुनि में माना हिकिड़ो कचो ज़हन आहे, अब हे फलाणो दोस्त मुंहिंजो कमु हिकिड़ो न कई, बसि हाणे इन सां कहिड़ी दोस्ती आहे। ईअं न हूंदो आहे, कम जे हिसाब सां दोस्ती सोचे रखंदे त पोइ कामयाबु दोस्ती न थींदी। तूं दोस्ती सां हल, जे को कमु न बि थींदो आहे, को कमु थींदो बि आहे। बहरहाल अलाह सभु खे ख़ुशि करे। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अॼुकल्ह सिस्टम अहिड़ो ख़राबु थी वियो आहे जो केरु कंहिं ॾे बि माना फ़ोन धोन बि नथो करे। को चंद माण्हू आहिनि को हिक ॿिए ॾे संगत साथ ॾे अचनि वञनि था, कनि था, न त बसि माना ऐं रोज़ी सां बि आहिनि माण्हू। ईमान हिकिड़ो मां ॻाल्हि थो कयां त हिकिड़ो ईमान माण्हुनि को छॾाए वियो आहे ऐं ख़ुशि बि आहिनि। बहरहाल पोइ इहा लालच आहे, अलाए ईमान छॾाए वियो आहे, इहो तव्हां पाण राय ॾिजो कमेंट में, ॿुधाइजो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। अॼु मां इहो भला ॿुधायां, हूअं अॻ में 5-8 साल जीअं निंड में उथ त फ़ोन जा टड़का हूंदा, हाणे त केरु केॾे फ़ोन बि कोन थो करे, ऐं सुरीला दोस्त संगती बि। बहरहाल अलाह ख़ुशि कंदो। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम हुजे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।